अंदर कारो कां ॿाहिरि ॿोली हंज जी अहिड़ो ठलो थां भञी छो न भोरा करी। सोणीअ सिंध समेत दुनिया जे कुंड कुर्श में वसंदड़ सिंध धरती जा वारसो अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम आबादगार सां गॾु तव्हांजो मेज़बान अयाज़ गाद हाज़िर आहे। आबादगार भाइरो, असांजे सॼी सिंध में असांजा आबादगार भाइर मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा फ़सल पोखनि था, पंहिंजे ज़मीनुनि ते महिनत कनि था। ज़मीन ते जेके बि फ़सल काहिनि था उन मां भरपूर पैदावार हासिलु करण जे लाइ उन्हनि जी ॾींहुं राति कोशिशि रहंदी आहे ऐं हासिल बि थींदी आहे। पर आबादगार भाइरनि खे इन जे बावजूद बि तमामु घणा प्रॉब्लम आहिनि, तमामु घणा मसाइला आहिनि। हुननि आबादगारनि खे निज बिज वक़्त ते नथो मिले, वक़्त ते पाणी नथो मिले, वक़्त ते जेके कीमियाई भाण आहिनि उहे नथा मिलनि, जेकॾहिं मिलनि था त तमामु घणा महांगा मिलनि था। इहे सभु आबादगारनि जा बुनियादी मसाइला आहिनि। अॼु असां तव्हांखे इन मसइलनि जे बारे में ॼाण ॾियण जी कोशिशि कंदासूं। मूंसां गॾु आबादगार मौजूदु आहे मोहम्मद यूसुफ कलोड़ो साहिबु। मोहम्मद यूसुफ कलोड़ो साहिबु, तव्हां आबादगार आहियो ऐं नस्लनि खां पंहिंजी किर्त जेको आहे कंदा अचो था, पोखियूं कंदा अचो था पिया। तव्हां असांजे आबादगारनि खे पहिरियों पंहिंजो तारीफ़ करायो त नाले खां पोइ तव्हां जूं जेके ज़मीनूं आहिनि उहे किथे आहिनि ऐं कहिड़ा कहिड़ा फ़सल उते तव्हां कायो था ऐं कहिड़े फ़सल मां तव्हांखे पैदावार वधीक थी मिले। मोहम्मद यूसुफ कलोड़ो, ॻोठु जिंदू कलोड़ो, तालको भिरिया, ज़िलो नौशहर फिरोज़। जी साईं। देह असांजी दाली सॾिबी आहे, दाली शहर आहे, पर नंढो शहर आहे, उन जे आसपास ज़मीनूं आहिनि। हीअ असां अचूं था उत्तराद में, उत्तर में ऐं लाड़ में फ़सुलनि जा फ़र्क़ु आहिनि। थोरो थोरो टाइम पहिरां थींदी आहे। कणिक असां वटि हिन वक़्तु नवंबर खां पोखणु शुरू थींदी आहे। कणिक जो फ़सुलु सुठो थींदो आहे, जंहिंमां काफ़ी आबादगारनि खे फ़ाइदो पवंदो आहे। सारियूं आहिनि, उन्हनि मां फ़ाइदो आहे। कमंद आहे, पर कमंद ऐं सारी पाणी थी वठे। पाणी असां वटि असली जेके वाटर कोर्स आहिनि उहे सही तरीक़े सां सही ठहियल न आहिनि, कचा आहिनि अञा। उहो ई जेको अॻे ठहियल हूंदा, गवर्नमेंट वॾी तवजह घटि ॾिनी आहे। ट्यूबवेल आहे, ट्यूबवेल सभु बंदि पिया आहिनि। वरी जेॾी महिल फ़सुलु थोरा वॾा था थियनि त खाद जी ज़रूरत थी पवे, कलर जी ज़रूरत थी पवे। उहे कलर टाइम ते नथा मिलनि। हिकिड़ो त महांगा था मिलनि, ॿियो मिलनि ई कोन था। कीमियाई भाण सिफारिशुनि सां था मिलनि। असां वटि थोरो कुझु इन ते ॻाल्हाईंदासूं। फ़िलहालु पंहिंजे फ़सलनि ते अचो त पोइ उन पासे हलूं। फ़सुलु फ़ाइदेमंद जेके आहिनि, फुटी आहे, वोण आहिनि, सारी आहे ऐं कणिक आहे ऐं कमंद आहे। इहे चार फ़सुल असां वटि तमामु बहितरीनु आहिनि। मुख्य फ़सुल आहिनि, मुख्य फ़सुल आहिनि, नाणे वारा फ़सुल, जंहिंमां नाणे मां उन मां नाणो मिले थो काफ़ी। सही। अच्छा, जेके फ़सुल तव्हां पोखियो था, जेकॾहिं कणिक जी ॻाल्हि था कयूं, कमंद जी ॻाल्हि था कयूं, सारियुनि जी ॻाल्हि था कयूं, वण जी ॻाल्हि था कयूं, त ज़मीन में जॾहिं इहे फ़सुल तव्हां मुख़्तलिफ़ ज़ाहिर मौसमनि में थियनि था पिया, हर मौसम में थियनि था पिया, इन्हनि जे ॿिज जो जेको मामिलो आहे उहो ॿिज तव्हां पंहिंजो रखियलु इस्तेमालु था कयो, मार्केट मां था वठो या इदारनि वटां हासिलु था कयो? अॻे रखियलु पाण ख़ुदि जेको आहे त उहे ठाहींदा हुआसीं। ॿिज जेको हूंदो हो, ककड़नि जो ॿिज हूंदो हो, वणनि जो, उहो बि कंदा हुआसीं। कमंद जो ॿिज, पंहिंजो पोखियलु कमंद, उन मां कंदा हुआसीं। कणिक जो ॿिज, हाणे कणिक जो ॿिज या इहो सभु असां रिसर्च वारनि खां घणो करे सकरनि मां घुराईंदा आहियूं या टंडे जा मां घुराईंदा आहियूं। छो त उन ॿिज में जेको गवर्नमेंट ॾिए थी उनखे साफ़ु सुथिरो ॿिज ऐं उन में पैदावार सुठी थी लहे। पंहिंजे ॿिज में जेका मिलावट घणा, उते ज़मीन में जेको पाणी अचे थो या बारिशूं पवनि थियूं त मिक्स ॿिज थी था वञनि। जीअं कणिक में बणक थी वेंदी आहे, कणिक में ॿ टे शयूं थींदियूं आहिनि, उन में कहिड़ी कणिक जो बि दाणो अची वियो या सिंधी कणिक जो अची वियो या ॿियनि बि जो उहो गॾिजी थो वञे। सारियुनि में बि ईअं थो थिए। ऐं असां वटि गवर्नमेंट जे तरफ़ां एग्रीकल्चर डिपार्टमेंट तमामु पोइते पियल आहे। जे एग्रीकल्चर डिपार्टमेंट ते तवजह ॾिनी वञे ऐं आबादगारनि खे सही तरीक़े सां गाइड कयो वञे त अञा बि इन खां आबादी जेका वधीक पैदावार फ़ाइदो ॾींदी, वधीक थींदी। पर हिन वक़्तु उहा शइ कान्हे असां। हाणे कमंद जूं कंहिं ज़माने में जेको सुठो फ़सुलु थींदो हो, असांजा आबादगार भाउर जेके सुधरियल आबादगार हाणे बि आहिनि, जेको हिकु दफ़ो जेकॾहिं कंहिं बि तस्दीक थियल ॿिज इदारे खां या कंहिं कंपनी खां हासिलु कनि था, पाण लॻाइनि था, त जॾहिं फ़सुलु लही थो वञे त उन सॼे फ़सुल खे खपाइनि नथा।
उन मां निज ॿिज पंहिंजे लाइ पाण रखनि था। उहो कमंद आहे त उन में बि ईअं थियो आहे, ऐं कणिक आहे त उन में बि असांजे आबादगार भाउरनि ईअं कयो आहे, ठीकु आहे, वणनि में बि ईअं कयो आहे। पर कुझु आबादगार अहिड़ा आहिनि जेके सॼो फसल जेको आहे लहंदो आहे त खपाए छॾींदा आहिनि। तव्हां जेको ॿिज रखो था उनखे सांढियो कीअं था, संभालियो कीअं था? उनखे कणिक जो ॿिज आहे जीअं त उनखे साफ़ करे असां ॿिज बिल्कुलु हुन कणिक खाइण वारी खां अलॻि था रखी सघूं ऐं उनखे संभाल कंदा था रहूं। जीअं फर्ज़ु कयो गुंदीअ में कणिक रखी छॾी असां, गुंदी अॻे हाणे त हिन वक़्तु लोही गुंदियूं आहिनि, पहिरां गुंदियूं हूंदियूं से पाण ठाहींदा हुआसीं मिटीअ जूं, असांजा वॾा ठाहींदा या वॾियूं औरतूं ठाहींदियूं, उहे मिटीअ जूं गुंदियूं तमामु भलियूं हूंदियूं, उन में अन्न ज़ाया न थींदो। हिन वक़्तु जे असां लोही गुंदियूं ठारायूं था त उन में असांखे लिम जा पन या को ॿियो गोरियूं जेके एग्रीकल्चर वारनि खां वठी उहे रखूं था त जीअं उनखे को बीमारी न लॻे या उनखे कमज़ोरी न थिए। कमज़ोर ॿिज सां फसल बि कमज़ोर थो थिए, उन में आबादी सुठी नथी लहे। कमंद बि इहो ई आहे, कमंद जो बि इहो आज़ाब आहे, जे कमंद किरी थो पवे, पाणी घणे ॾियण सां घणो करे किरंदो आहे, हवा लॻंदी आहे त कमंद किरी पियो आहे, उन कमंद जो ॿिज जेको आहे उहो सुठो कोन थो थिए, उहो पोखण महिल जेको आहे सो पाइदार सुठो नथो थिए। जेको सिधो कमंद आहे ऐं सुठो कमंद आहे, सुठी ज़मीन उहो रखंदा आहियूं ॿिज जे लाइ, त पोइ उनखे बि जॾहिं कटे असां पोखण जे लाइ आणींदा आहियूं त उन ख़्यालु कंदा आहियूं त उन जूं अखियूं ख़तमु न थियनि। हर गुरीअ में अखियूं हूंदी आहे, ऐं जे ॾिस गुरी न आहे पोइ माण्हू घणा चवंदा आहिनि मुंहिंजो फसल त कोन थियो, पर उहो तवजह नथा ॾियनि। जेको तवजह नथो ॾिए पोइ उन कमंद लास में थो वञे, सही फसल नथो थिए। ॿियो कलर वारी डंग वारी ज़मीन में जेके डंगू चवंदा आहियूं कलर कढंदी आहे, उहा ज़मीन ॾाढी ॾुखी, उन में तक़रीबन असां सारी घणी पोखींदा आहियूं त जीअं इहो डंगू अॻिते हली ख़तमु थी वञे। जॾहिं सारी थींदी आहे उन खां पोइ काफ़ी फ़र्क़ु पवंदो आहे ज़मीन ते। वथाण भाण त तव्हांखे ख़बर आहे ई कोन, अॼुकल्ह माल आहे ई कोन। अॻे वथाण हूंदो हुओ, असां वटि घटि में घटि 30-40 मेंहियूं हूंदियूं, गऊं हूंदियूं। पोइ उनजो भाण जेको विझंदा हुआसीं उहो भाण 4-5 सालनि ताईं सुठे नमूने पैदावार थींदी। माना वथाण जो भाण जेको आहे उहा ज़रूरत आहे, उहा ज़रूरी आहे। ऐं जे असां अञा बि जे आबादगार सही नमूने सां पंहिंजो ठाहे त जीअं हाणे किचिरो थींदो आहे, गंदु थींदो आहे, फुटंदो आहे, उनखे वरी कटे बाहि ॾेई साड़े छॾींदा आहिनि। पर मां चवंदो आहियां साड़ियो न, उनखे हर ॾियो, हर ॾियारे कल्टीवेटर मथां घुमाए त उहा ज़मीन में जेॾी महिल गंदु अंदरि वेंदो त भाण थी वेंदो ख़ुदि ई। पर असां वटि इहो घटि था माण्हू कनि, सारियूं लहंदियूं, उन सारियुनि जो जेको घटि में घटि फुट खनि अधु फुट उनजे हेठां जेके पाणू बचियूं हूंदियूं उनखे बाहि ॾेई छॾींदा आहिनि। मां चवंदो बाहि न ॾियो, इन खे तव्हां थालियुनि सां, हर जेको ट्रैक्टर जो आहे थालियुनि सां हलायो त इहो गंदु अंदरि हलियो वञे, मटी मथां मिटी अची पइजी हू ॻरी जेको आहे भाण थी थो वञे। जीअं वथाण जो भाण थींदो उहा बि ताक़त आहे, पर इहो हर माण्हू नथो करे। ऐं कमंद आहे, कमंद खे बि तव्हां ॾिसंदा आहियो त कटे बाहि ॾेई छॾींदा आहिनि, बाहि न ॾियणु खपे। या इहो मेड़े किथे ॿी ज़मीन में जिथे ॿी आबादी कजे उते साड़िजा, उन सां मिलाए छॾिजे ट्रैक्टर सां, पर कोन था कनि, हर माण्हू नथो करे। अॻे त डांदनि ते थींदो हो, डांदनि जी बरकत वरी पंहिंजी हूंदी हुई। कमंद आहे, चिचड़ा बि कंदा हुआसीं, पंहिंजो गुड़ ठाहींदा हुआसीं, पीड़ींदा हुआसीं, तकलीफ़ हूंदी पर फ़ाइदेमंद तकलीफ़ हुई। चिचड़ा थींदी हुई, चिचड़ा त हाणे हाणी बि आहिनि, चिचड़ा हाणी बि आहिनि। असांजे भरिसां तक़रीबन 50 ॻोठ आहिनि, उहे सभु चिचड़ा हलाईंदा आहिनि। उहे कमंद पंजाबी कॾहिं बि न विकिणंदो आहे, हारी जेके आहिनि न विकिणंदा आहिनि। गुड़ पोइ मंडी असां वटि मशहूरु आहे, गुड़ जी मंडी सभिनि खां पूरी सिंध में मेरापुर जी। तव्हां हिन कमंद जे टाइम ते हलंदो तव्हांखे मेरापुर जी मंडी एॾी वणंदी, एतिरो त गुड़ ईंदो आहे, हर क़िस्म जो गुड़ हूंदो आहे, मिठाई हूंदी आहे, गुड़नि में बि क़िस्म आहिनि। हिकिड़ो गुड़ रंगकाट हिन जे मसालनि खां बग़ैर उहो सभु सुहिणो गुड़ ऐं खाइण जहिड़ो हूंदो आहे। उहो गहरे रंग जो कारो ॻाढ़ो थींदो आहे, उहो बहितरीनु हूंदो आहे। ऐं असुल गुड़ आहे बि अछो जेको गुड़ ठाहिबो आहे उहे पंहिंजा रंगकाट सोडा मसाला ॾेई, अॼुकल्ह रंगकाट सोडा बि एतिरो महांगो आहे जो हद खां वधीक। पर इहो त केमिकल आहे न, इहो रंग त ख़तम थो थिए पियो, पर उन सां नुक़सान थो थिए। उन में घणा जेके असांजा हारी आहिनि, शौक़ीन आहिनि, आबादगार बि शौक़ीन, हारी बि शौक़ीन, पोइ उन वरी
इहो ॾूंघी मिश्री ॾूंघी ऐं जेका या किशमिश उहा विझी गुड़ पंहिंजे लाइ सियारे जे लाइ खाइण जे लाइ ठाहींदा आहिनि, खाईंदा आहिनि, संगत ॾे तोहफ़ो मोकिलींदा आहिनि। उहो ॾाढो दोस्त खे पसंदि कंदा आहिनि। वो देसी वखर आहे हिकिड़ो जेको असां हाणे बि ठाहीनि था माण्हू। हींअर बि ठहंदो आहे, हाणे बि ठाहींदा, उन में गिहु बि थोरो सचो इस्तेमालु थींदो आहे। सचो गिहु उन अॼुकल्ह त ॿाराणी में कोन्हे। असांजा वॾा अॻे चवंदा हुआ त खीरु जेको विकिणे उहो सम्झ त धरतीअ जो दुश्मन आहे। हिन वक़्तु त हाणे नथो विकिणे त पोइ गुज़ारो किथां कंदो? जिते 40-50 मेंहूं हिकिड़ी बि मेंह कान्हे असांखे, खीरु ॿियनि था वठूं। तव्हां वटि न आहे पर ॿियनि वटि त ॿियनि वटि आहिनि, कयूं घटि आहिनि। सही। असांजो हेॾो वॾो ॻोठु आहे, असांजो घटि में घटि 200 घर खनि आहिनि, पर मां असांजा त 2-3 घरनि में माल हूंदो, न त मुश्किल आहे। इहो छाजे करे माल नथा? इहो इन करे फ़र्क़ु पियो आहे जो ज़मीनूं सभु आबाद वॾेरनि जूं आहिनि। माना हारी हारियुनि खे वीचारे खे गाह पोखण नथा ॾियनि। सही। गाह पोखींदा त जानवर तगी सघंदो, न त किथां तगंदो। इन्हीअ जे करे उहे माण्हू माल रखण लाइ तयारु न आहिनि। मोहम्मद यूसुफ कलोड़ो साहब, तव्हां सां असांजूं ॻाल्हियूं अञा जारी आहिनि। वक़्तु थियो आहे साईअ जो, वरी तव्हां ॾे अचूं था पिया। आबादगार भाइरो, अवां ॾिठो त असांजा आबादगार भाइर जेके आहिनि, जेके हारी आहिनि, उहे पंहिंजो हूअं वहटु आहे, मुख़्तलिफ़ जानवर आहिनि, ज़ारा ॻोठ में थींदा आहिनि ऐं उहे खीर मखण जे लाइ बि हूंदा आहिनि ऐं जेको आहे सो वरी हर फार जे लाइ बि कमु ईंदा आहिनि। उन्हनि जो तादादु बक़ौल असांजे हिन आबादगार जे त घटिजी रहियो आहे। इहे आहिनि जहिड़ियूं ॿियूं इलाही ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हां सां असां शेयर कंदासूं, तव्हांजे साम्हूं रखंदासूं। असां सां गॾु हुजो, वरी मिलूं था साईअ खां पोइ। आबादगार भाइरो, सवेल असां ॻाल्हि पे कईसीं पंहिंजे आबादगार प्रोग्राम में, असां जा जेके आबादगारनि जा जेके मुख्य मसइला आहिनि उनजी शुरूआति कई आहे। हाणे आबादगारनि जा सिंध में कहिड़ा कहिड़ा मुख्य मसइला आहिनि, उनजो हल छा थी सघे थो, इन सिलसिले में तव्हांखे वधीक ॼाण ॾींदासूं। असां सां गॾु नौशरो फिरोज़ जो आबादगार मौजूदु आहे, मोहम्मद यूसुफ कलोड़ो साहब। मोहम्मद यूसुफ कलोड़ो साहब, तव्हां आबादगार आहियो नौशरो फिरोज़ जे इलाइक़े में। असांजे आबादगार भाइरनि खे हिन वक़्तु तव्हां समेत कहिड़ा कहिड़ा बुनियादी मसइला आहिनि? जेकॾहिं मसइला आहिनि त तव्हांजी नज़र में उनजो हल छा आहे? वॾो मसइलो असांजो पाणी जो आहे। ठीकु आहे। पाणीअ जा वाटर कोर्स जेके आहिनि सभु कचा आहिनि, अञा बि पुराणे ज़माने जा पिया हलनि। काफ़ी इलाइक़नि में ॿियनि ज़िलनि में पका वाटर ठही विया आहिनि, उहो पाणी उनजो बचत बि थिए थो ऐं पाणी पूरो बि पए थो। हुते ज़मीन जेका आहे वाटर कोर्स पाणी चूसे थो वञे घणे क़दुरु। पाणी पहुचण लाइ घटि में घटि किलोमीटर शाख परे आहे असांखां। जेॾी महिल पुछड़ीअ में आहियूं असां, जॾहिं पाणी पहुचंदो आहे त मां सम्झंदो आहे त 4 कलाकनि में बि मुश्किल सां 2 एकड़ मुश्किल सां आबाद था थियनि। इहा असां लाइ वॾी मुसीबत आहे। इन्हनि खे पको कोर्स गवर्नमेंट खे करणु खपे। न पर पको गवर्नमेंट पाण कंदी या तव्हां ओसि ताईं पहुचंदव? त इहो गवर्नमेंट खे कमु आहे त गवर्नमेंट हाणे तो टैक्स थी वठे। गवर्नमेंट ढल आहे, ढल आहे, आबियानो आहे, ज़क़्वात आहे, सभु वठनि था, कटे था वठनि। न इहो जेको आबियानो आहे, ढल आहे, ज़कात आहे, उहे तपेदार वसूल कंदा आहिनि। हा, न पर उनजो एकड़ जे हिसाब सां, एकड़ जे हिसाब सां वठंदा आहिनि। पोइ जेतिरी ज़मीन हुजे, पर उन्हनि में वरी उन्हनि जी जेका आबादी अलॻि थी थिए, उन आबादी जे हिसाब सां वठनि। जीअं कमंद आहे त उनजी वधीक आहे, कणिक आहे त उनजी थोरी घटि आहे, वरी जे सब्ज़ी आहे त सब्ज़ीअ में अञा उन खां वधीक आहे। उन्हनि जा पंहिंजा स्टेज रखियल आहिनि, उन हिसाब सां वठनि था। पर ओतिरी वरी सहूलियतूं बि त आबादगारनि खे ॾियणु खपनि। तव्हां पहिरीं ॻाल्हि की त पाणी जी खोट आहे, ठीकु आहे। पाणीअ जी खोट, हा, आम फार्म वाटर मैनेजमेंट वारा जेके आहिनि सॼी सिंध में, पर पाकिस्तान पूरे हर ज़िले में डिपार्टमेंट बि आहे, हर तालुके में बि आहे, पर कमु बि त थिए न। रुगो डिपार्टमेंट रखण सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? न पोइ उन ताईं पहुचंदो केरु? तव्हां वेंदो या आबादगार वेंदा आहियूं, असां दरख़्वास्तूं ॾींदा आहियूं लिखी, पर उन्हनि में कम जी का अहिड़ी कुवत कान्हे। गवर्नमेंट खे बि चवंदा आहियूं, मथे बि दरख़्वास्तूं मोकिलींदा आहियूं, वज़ीर आला ताईं बि मोकिलींदा आहियूं, पर एॾी तवजह तमामु घटि आहे। ऐं जे इहा तवजह कंप्लीट थिए त मां सम्झां थो अञा बि असांजी आमदनी वधंदी, असां पंहिंजे कण एक्सपोर्ट बि करे सघूं था। हींअर असां ॾिसो इंपोर्ट कयूं था कणिक, असांजूं ज़मीनूं एतिरियूं त भलियूं आहिनि, एॾियूं भलियूं आहिनि, महिनत कान्हे ऐं ॿी सहूलियत कान्हे। हिकु त पाणी जी ॻाल्हि तव्हां कई त वाटर कोर्स तव्हांजा अञा कचा आहिनि। ॿियो नंबर कमंद आहे,
कमंद खण जे लाइ बिलूं जेके आहिनि गवर्नमेंट ॿधे थी 300 रुपया माण्हू 350 रुपया थो 200 में 250 खां वधीक खणनि कोन था। सही फी एकड़ आया साहब 1200 1400 मण एकड़ लहे थो कमंद। ठीकु आहे। हाणे उन कमंद ते जेको एकड़ ते ख़र्चु आहे न उहो तव्हां अंदाज़ो लॻायो त DAP यूरिया घटि में घटि शुरूआति में जेके असां ॿोरियूं विझंदा आहियूं कमंद पोखींदा आहियूं त DAP जूं 2 ॿोरियूं 1 यूरिया जी गॾु उन खां पोइ जंहिं महिल कमंद मथे फुटंदो आहे त उनखे गुॾ ॾींदा आहियूं। गुॾ बि महांगी अॼुकल्ह जानवर आहिनि कोन। अॻे ॾांदनि ते हर ते गुॾ ॾींदा हुआसीं। हाणे जे ट्रैक्टरनि वारा बि कढियो अथनि सिस्टम पर उन ते गुॾ तमामु महांगो थो पवे। उहो वरी मज़दूर कंदा आहियूं जेको कोडर ते कंदा आहिनि। उन में कलर तव्हां हिसाब ॿधो त आख़िरीअ ताईं कमंद विकण ताईं घटि में घटि 4 ॿोरियूं एकड़ ते यूरिया जूं ऐं DAP। अॼुकल्ह ॿोरी 8-9 हज़ार त ॿोरी थी वई, हाणे थोरी घटि थी आहे वरी, पर उन खां पोइ बि ख़र्चो 1 एकड़ ते काफ़ी घटि में घटि मां सम्झां थो त 50,000 60,000 ख़र्चु आहे हर सुधो 70,000। आमदनी जेका आहे 1200 खे तव्हां 1000 या 1200 मण खे तव्हां कयो 250 सां त घणा थींदा। नुक़सानु आहे, किथे किथे नुक़सानु आहे। पर कमंद में बि वरी इहो आहे त जेको कमंद किरी थो पवे पाणी घणे ॾियण सां त उन जो वज़न बि घटि थो थिए ऐं ज़मीन ते महिनत नथी थिए, उनखे खाद नथी ॾिनी वञे त कमंद बि कमज़ोर थो थिए। हिकिड़ो कमज़ोर ॿनीअ में कदु नंढो, कदु नंढे सां वज़न बि घटि, कदु वॾो कमंद थो करे त उनजो वज़न बि घणो थो थिए। पर बीठल कमंद ते में फ़ाइदो वधीक हूंदो आहे किरण खां। कणिक बि ईअं आहे। कणिक खे तव्हां पाणी ॾींदो ओचिती हवा आयो तूफ़ान आयो कणिक सॼी किरी पवंदी। किरण वारी कणिक जी आमदनी बि घटि लहंदी। दाणो मारिजी थो वञे। दाणो मारिजी थो वञे। हींअर 50 मण 60 मण एकड़ लहे थो। पहिरां शुरू में एतिरो कोन हलंदो हो त ॿिज वरी अहिड़ो हूंदो हो, देसी ॿिज हूंदो हो, कहिड़ी कणिक त तव्हां ॿुधी हूंदी त हेॾो त दाणो हूंदो हो। उहा ख़ासि करे असां शौक़ीन पंहिंजे लाइ पोखराईंदा हुआसीं, एकड़ ॿ घर लाइ रखंदा हुआसीं। ईअं सखणी मानी बि पचाए तव्हां खाओ त मिठी लॻंदी। सही भाॼीअ जी बि ज़रूरत कान्हे। उहा कणिक न आहे। ॿी सिंधी कणिक हूंदी कारे संग सां, उनजो बि हेॾो दाणो हूंदो। उन खां पोइ इहे ॿिज ॿाहिरि अचणु शुरू थिया। ॿाहिरि न अचणु शुरू थिया। अमेरिका खां न शुरूअ में खाद त कंहिं ॾिठो ई कोन हुई। मुंहिंजो भाउ हो सेक्रेटरी यूनियन काउंसिल जे दौड़ में, त जॾहिं खाद यूरिया आयो हो त यूरिया केरु न विझंदो हो। पोइ ऐलान करे यूनियन काउंसिल वारनि खे चयो त बाबा पंहिंजे इलाइक़नि में आबादकारनि खे हारिनि खे इहे कलर ॾियो त वञी ज़मीन में विझनि। पोइ जॾहिं असांजे ब्रदर ऐलान कयो केरु बचण लाइ तयारु कोन विड़ी पवंदा हुआ। साईं न इन में त बीमारिया ख़तमु थींदा, अलाए छा दवा कहिड़ी आहे हीअं। पोइ छा कंदा हुआ, मजबूर थी गवर्नमेंट जा मथां ॾंडो हूंदो बाबा हीअ ट्रेन पूरी आहे, ट्रेन तव्हांखे UCR खे हलाइणी आहे। सही। पोइ असांजो भाउ चवंदो त मां कयां छा, कंहिंखे 5 रुपया 10 रुपया के 5-10 रुपया वॾा हारीअ खे घर मां ॾींदा हुआ त हीअ खणी वञो वञी ज़मीन में विझो, त बि कोन विझंदा हुआ। उहा शइ अॼु मिले नथी। अॼु असुल असांखे शौर जी ज़रूरत आहे। शौर न आहे, तइलीम न आहे। ऐं ॿियो असांखे गवर्नमेंट जो कमु आयो त जिथे जिथे तव्हांजा यूनिट खुलियल आहिनि, ऑफिसूं खुलियलूं आहिनि, एग्रीकल्चर जो कमु आहे त आबादकारनि सां ख़ुदि मिलनि, उन्हनि खे ॼाण ॾियनि त बाबा हिन शइ मां ही फ़ाइदा आहिनि। इन तव्हांजी ॻाल्हि पंहिंजी जॻह ते ठीकु आहे, मां मञा थो पियो। पर हर ज़िले जे अंदरि जेके ऑफिसूं मौजूदु आहिनि ज़राअत खाते जूं, ठीकु आहे, ओसि ताईं हुननि जो चवणु आहे त असां वटि आबादगार राब्ते में न आहिनि। पोइ छा कजे? सभु ॻाल्हि इहा आहे, जॾहिं तव्हांजी ड्यूटी आहे, तव्हांजी ड्यूटी आहे त ज़रूरी थोरे तव्हां वटि आबादगार अचनि। नंढी एरिया आहे, तालको आहे, तव्हां लोकल माण्हू उते नौकिरीअ ते रखिया अथव, इन्हनि जो बि कमु आहे त वञनि आबादगारनि जी ख़बर अथनि, सभिनी नालनि जी ख़बर अथनि त आबादगार फलाणा फलाणा हिते आहिनि। उन्हनि पाण बि वञनि। फ़र्ज़ु कयो मां थो वञा ऑफिस में, हिकिड़ो ऑफिसर मुक़ररु थियल आहे, 2 ॿिया आहिनि, उहे चवंदा बाबा ॿिया आहिनि, मतिलबु मौजूदु आहिनि, तव्हांजी इन ते तवजा गवर्नमेंट खे एग्रीकल्चर ते एतिरो ज़ोर ॾियनि। एग्रीकल्चर असांजो तमामु
सुठे में सुठो एग्रीकल्चर असांजे पाकिस्तान खां वधीक ॿियो मुल्क घटि आहे। इंडिया ऐं पाकिस्तान एग्रीकल्चर में टॉप ते आहिनि। साईं हे हारी कार्ड ठाहिया अथनि, हारी कार्ड ठाहे माण्हुनि ताईं पहुचनि था पिया। आम फार्म वाटर मैनेजमेंट जी जेके स्कीमूं आहिनि उहे माण्हुनि ताईं पहुचनि थियूं पियूं। हिकिड़ी स्कीमूं ॿियूं शुरू थियूं आहिनि, उहे बि आहिनि। तव्हांखे हिन ॻाल्हि जी ख़बर ई कान्हे का त कहिड़ी कहिड़ी स्कीमूं इहो सरब तव्हां मां सम्झां थो अख़बारुनि ते ॿुधा हूंदा ऐं हिन ताईं टीवीअ ते ॿुधा हूंदा। बाक़ी अञा को बि असांजे इलाइक़े में कंहिंखे कोन कार्ड ॾिनो वियो आहे। आबादगार खे हारीअ खे कार्ड ॾिनो वियो आहे। घर वेठे कोन ॾींदा न, उन जा शर्त रखिया अथनि न। जनाब आला जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि मौजूदु, जॾहिं पंहिंजो कमु पए नथो त शनाख़्ती कार्ड बि घुराए ऐं कमु कराइनि था। बाक़ी इहो नथा करे सघनि, उन्हनि जो कमु आहे। मोहम्मद यूसुफ कलोड़ साहब, तव्हां सां असां अञा ॻाल्हाईंदासूं। इहे ॻाल्हियूं तव्हां खां ॿीहर बि पुछी सघूं था। वक़्तु थियो आहे साईअ जो, वरी तव्हां वटि अचूं था। आबादगार भाइरो, अवां ॾिठो त असांजे आबादगारनि जी इहा ॻाल्हि आहे त हिननि वटि ज़रई माहिर नथा पहुचनि। मां थो चवांसि ज़रई माहिर तव्हां वटि नथा, तव्हां त होसीं पहुचो न, तव्हां ते बि त फ़र्ज़ु आहे न, सिर्फ़ु उन ते त फ़र्ज़ु न आहे न। चवंदासीं हाणे वञूं था त उते वरी ॿियूं ॻाल्हियूं, इहे इलाही क़िस्म जी जेका न आहे हिकिड़ो मामिलो जंहिं ते डिस्कस करणु घुरिजे, जंहिं ते जेको आहे सो ओपन फोरम ते जेको आहे सो माण्हुनि खे अचणु घुरिजे, ॻाल्हाइणु घुरिजे। वधीक ॻाल्हाईंदासूं असां हिन आबादगार सां, पर साईअ खां। आबादगार भाइरो, साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं। सिलसिलो असांजो आहे धरती जा आबादगार। धरती जे आबादगार जे सिलसिले में हिन वक़्तु असां सां गॾु आबादगार मौजूदु आहे नौशरो फ़िरोज़ ज़िले जो मोहम्मद यूसुफ कलोड़ो साहब। मोहम्मद यूसुफ कलोड़ो साहब, तव्हां सां सवेल खां ॻाल्हियूं कयूं हुयूं त बारदाणो बि जेको तव्हां वटि अचे थो पियो उहो बि तव्हांखे ॾुखियो थो मिले। यूरिया जो भाण तव्हां ॻाल्हि पाण कई त मां जेको आहे सो फ़ोनियूं कयूं, तॾहिं वञी जेको आहे सो मूंखे कुझु न कुझु थियो। हुननि चयो बाबा असांखे जेको ज़रिया कोन्हनि के, वसीला कोन्हनि के, कंहिंखे चइजे छा कजे। इन खां अलावा ॿिया तव्हांजा कहिड़ा मसइला आहिनि? असां वटि मिशनरी दौरु, हालांकि हिन दौर में मिशनरी हुजे, जीअं ट्रैक्टर असांखे आबादगारनि खे, नंढनि आबादगारनि खे ॾिना ई नथा वञनि। तक़रीबन वॾनि आबादगारनि खे ॾिना था वञनि, नंढनि आबादगारनि खे तव्हां ट्रैक्टर स्कीम में ॾियणु खपे ऐं सुठे रेट सां ॾिनो वञे त उन आबादगार अञा वधीक हिन ते महिनत कंदा। पर असांखे ॿियनि जो मोहताज कयो थो वञे, वॾनि जो। सही। ऐं कणिक जेॾी महिल लहे थी, मशीन एतबार कंदो त थ्रेशर मशीन ॾुखी मिलंदी आहे, प्राइवेट मिलंदी आहे। प्राइवेट ते जेको ख़र्चु आहे उहो तव्हां ॾिसो त केतिरो ख़र्चु आहे। आमदनी घटि आहे, ख़र्चु वधीक आहे। हीअ था चवनि आबादी वधायो, आबाद छा ते थिए, तव्हां फैसिलिटी त ॾियो। हालांकि हक़ीक़त मां त इहो चवंदुसि, मशवरो बि ॾींदुसि त गवर्नमेंट खे करणु खपे त अञा ॾिसो वधीक आमदनी अचे थी या नथी अचे। केॾो ख़ुशहाल पाकिस्तान, ख़ुशहाल सिंध सूबो थी थो वञे, ज़िला ख़ुशहाल थियनि, उन्हनि खे सहूलियतूं ॾिनी वञनि। मशीन त मां बि इहा चवंदुसि त हक़ीक़त में गवर्नमेंट डिस्ट्रिक्ट काउंसिल खे ॾियनि स्कीमूं, डिस्ट्रिक्ट काउंसिल टाउन खे ॾिए, टाउन यूनियन काउंसिल खे ॾिए, मशीनरी फ्री में हुजणु खपे आबादगार खे, त अञा दिलचस्पी सां आबाद कंदा। जिथे असां 5 एकड़ कयूं था, उते असां 10 एकड़ करण लाइ बि तयारु थींदासीं, जेका आबादी छॾे था ॾियूं। छाजे करे था छॾियूं, पहुची कोन था सघूं, ख़र्चु पूरो कोन थो थिए। आमदनी माण्हू हर सोचींदो आहे पेट जे लाइ त 5 रुपया बचनि, पर जे बचनि ई न त पोइ आख़िर ज़मीनूं गिराबा थी थियूं वञनि। हीअ असां लाइ छाजे लाइ महांगाई थी आहे। एग्रीकल्चर ते वधि में वधि असांजे एग्रीकल्चर ते कंट्रोल हिन गवर्नमेंट जो ऐं तवजा घटि आहे, तवजा ॾियणु खपे। तव्हां ॾिसो त एग्रीकल्चर जेको बि दुनिया में मुल्क एग्रीकल्चर में सही दिलचस्पी वठनि था, ऐं असांखे रूस खां कणिक थी वठणी पए, यूक्रेन कल्ह जुदा थी आहे, उन खां कणिक था घुरायूं, ईरान खां कणिक था घुरायूं। अॼु टमाटा ईरान खां कल्ह घुराए विया आहिनि पंजाब में। छा असां वटि नथो थी सघे? हर शइ थी सघे थी, पर फैसिलिटीज़ कान्हे, न पाणीअ जी, न मशीनरी जी, न लाइट जी। लाइट त आहे ई कान, लाइट त मुर्ग ई कान्हे। हलो ठीकु आहे, तव्हां पंहिंजा बंदि करे छॾिया आहिनि छा चवंदा आहिनि ट्यूबवेल, असां पंहिंजा ट्यूबवेल नंढे लेवल ते हणी हलायूं त हलायूं छा ते? पेट्रोल महांगो, डीज़ल महांगी, हलायूं छा ते? इन जे करे असां एग्रीकल्चर में तमामु पोइते थींदा था वञूं।
असांजे एग्रीकल्चर में पोइते थिया त असांखे अञा दुख तकलीफ़ूं ॾिसणियूं आहिनि। कल्ह टियों ॾींहुं मां ॿुधो त ॿुधूं दादा जो कल्ह एग्रीकल्चर डिपार्टमेंट ते बि टैक्स लॻाए थो वञे, एग्रीकल्चर इनकम टैक्स अच्छा आबादगारनि जो आबादगारनि ठीकु ते। आहे। हाणे जे आबादगारनि ते टैक्स लॻो त मां सम्झां थो इहा जेका आबादी थींदड़ आहे इहा बि कान थींदी। टैक्स जॾहिं हू ॾिए थो ख़ुदि ढल बि ॾिए थो अबियानो बि ॾिए थो त इन खां ॿियो वधीक टैक्स छाजे लाइ? टैक्स साईं जेको इहो इनकम टैक्स आहे इहो आहे उन आमदनीअ ते बचत वारे ते, हर कंहिं ते कान्हे, बचत हुजे। हाणे जीअं असांजा काफ़ी गवर्नमेंट जे मुलाज़िमनि ते टैक्स वरितो थो वञे, उहो आमदनीअ ते वरितो थो वञे, उन्हनि खे पघारूं मिलनि थियूं। आबादगारनि खे 6 महीने फ़सुल थो लहे, 6 महीने फ़सुल। तव्हां हिकु एतिरो बचत कोन्हे जेको माण्हू सम्झंदा न फलाणे खे 100 एकड़ 200 एकड़ हल ॿिया वॾो अमीर आहे, अमीर कोन्हे। कॾहिं कॾहिं टाइम सां असांखे पैसा कर्ज़ो खणणो पवंदो आहे, ओधर ते वठणा पवंदा आहिनि, ऐं एडवांस फ़सुल जेके आहिनि उहे 10 रुपया मण 20 रुपया मण एडवांस जे अघ में घटि करे ऐं वटि पैसा वठंदा आहियूं कलर जे लाइ, हर जे लाइ। एतिरी तकलीफ़ आहे, इहो गवर्नमेंट खे एॾी ख़बर न आहे, तवजह न आहे त इन ते तवजह ॾियो तव्हां त एग्रीकल्चर जे हिसाब सां असांजो मुल्क अमीर आहे, पर जे सही तवजह हुजे त। तव्हांजी ज़मीन घटि आहे, तव्हांजी शिकायतूं पंहिंजी जॻह ते सही आहिनि, जंहिंजी ज़मीन घणी आहे उन्हनि खे बि त इहे साॻियूं शिकायतूं हूंदियूं, अञा वधीक हूंदियूं, वधीक हूंदियूं। आबादगार भाड़नि जी सिंध आबादगार बोर्ड आहे, तव्हां हुन जा मेंबर आहियो अलाए न आहियो, तंज़ीमूं ॿियूं आहिनि, उन्हनि सां लह विचड़ में नथा अचो? इहे वरी अञा वॾियूं लंबियूं ॻाल्हियूं थी वेंदियूं। हा बिल्कुलु थियनि, बिल्कुलु थियनि। पहिरें नंबर ते त हिननि खे ख़ुदि जेके आबादगार हाई लेवल ते मथी लेवल ते आहिनि उन्हनि खे ख़ुदि हेठी लेवल ते वञी कोशिशि करे करणु खपे, नंढी लेवल ते। ठीकु आहे, पर नथा कनि। असां ख़त बि लिखिया हूंदा काफ़ी माण्हुनि खे मथे, पर उहे वॾा माण्हू उन तवजह पंहिंजे पाण में हिक ॿिए सां ॾियनि था, नंढनि ते तवजह आहे ई कान। नंढो आबादगार जंहिंखे 10 एकड़ 20 एकड़ 50 एकड़ उन्हनि ते तवजह कंहिंजी कान्हे। वॾो माण्हू कमु करे थो वञे, नंढनि खां पुछे बि केरु कोन थो, ऐं नंढो पुॼी बि नथो सघे साईं। बारदाने जे लाइ जेको सिफ़ारिशूं कंदा आहियूं वॾनि माण्हुनि खां चराईंदा आहियूं, पोइ बि बारदानो पूरो नथो मिले। पाणी देरे में अन्न पियो हुजे उहो काॾे कढणो आहे, ख़राबु थिए सुभाणे बारिश पए का ॿियो को कुझु थिए त माण्हू छा कंदो? हाणे महिनत साल जी महिनत 500 मण जे कणिक पई हुजे देरे में, बारिश पइजी वञे त कणिक वई न, ऐं बारिश ते जल्दी बीज फुटी वेंदो आहे, इन जे करे जल्दी चवंदा आहियूं यार कढ जान छटे। पोइ या 4000 मण वारी 4000 हेठि ॿधु न 2500 में कणिक विझी ॾे। तवजह छा ते ॾियूं? आबादगार छा कनि? आबादगारनि खे गवर्नमेंट खे हुन ते सहूलियतूं ॾिए। तव्हां चाइना में ॾिसो त एग्रीकल्चर ते जेतिरी तवजह चाइना जी आहे एतिरी शायदि कंहिं बि मुल्क जी कान्हे। टैक्स फ्री आहे, ढल फ्री आहे, खाद जेका आहे तक़रीबन खाद बि अधु क़ीमत में आहे। जेके कलर था असां चऊं यूरिया थियो DAP थियो अहिड़ा कलर क़िस्म जा मुफ़्त में, मशीनरी जेका उन्हनि खे अधु रेट ते आहे। असां वटि टैक्स हणंदा था वञनि, आख़िर छा कंदो आबादगार? सहूलियतूं बि त ॾियो, पाणीअ जो त पाणी जो पूरा कयो। इन दफ़े सारियूं तव्हां तक़रीबन ॾिसो त घणियूं साड़ियूं थी ख़तमु थी वियूं, अनु ई कोन्हनि, पाणी हुनखे सही थी वियूं, पाणी कोन आयो सही। सारी वरी अहिड़ी शइ आहे जो फ़सुल आहे, जीअं मच्छी आहे न पाणीअ खां सवाइ कोन जी सघंदी, सारी वरी पाणी खां सवाइ नथी जी सघे। कणिक अञा थोरी घणी थी थी वञे, पर कणिक खे बि जे टाइम जो पाणी उहा बि मारे थी वञे। अनु जेॾी महिल मरी वियो त जिथे 50 मण थो लहे उते 30 मण था लहनि, 30 मण वारो घर जा टपड़ विकिणी पंहिंजा पूरा करे न। इहे शयूं काफ़ी न असां मां हाणे छा ज़िक्र कयां। ऐं गवर्नमेंट त असांजी आहे, गवर्नमेंट ईअं न सम्झे त इहे आबादगार जेका आहिनि ख़िलाफ़ु था ॻाल्हाइनि। ख़िलाफ़ु असां गवर्नमेंट जे न आहियूं, असां उन्हनि इदारनि जे ख़िलाफ़ु जेके इदारा ठाहिया अथव उन्हनि इदारनि में हेतिरा अपॉइंटमेंट कयो, वेठा आहियो, वॾा ऑफिसर रखिया अथव, मुलाज़िम छा था कनि? उन्हनि खां पुछो वञे। चेक बैलेंस कोन्हे साईं असां वटि, कंहिं बि इदारे में कोन्हे चेक बैलेंस। तपेदार वठणु ईंदो उन ॾींहुं जॾहिं ढल, आबादगार आबिदार
इरिगेशन जो आबदार तव्हांखे ख़बर आहे त आबदार ई हूंदो आहे जेके ढल ऐं वाटर जो पाणीअ जो कोर्स जेको उन्हनि खे इहा आबदार ई ख़बर कान्हे त को आबदार बि त आहे। सब इंजीनियर को आहे हिते केरु आहे कंहिंखे ख़बर कान्हे। अॻे पाणी जा वारा ॿधंदा हुआ आबदार, ईंदा पाणी ॾिसंदा हिन इलाइक़े में घटि आहे त हुते वधीक पाणी ॾींदा हुआ जिते आबादी थी थिए। बाक़ी वॾनि माण्हुनि खे त इहे शइ न उहा अलाह ताला उन्हनि खे माफ़ु कयो आहे। हर शइ गुनाह बि माफ़ु आहिनि ऐं सहूलियतूं सभु आहिनि। तो अया साहबाणी इहे त घणियूं ॻाल्हियूं थी वेंदियूं। तव्हां जेकी बि पोखी कयो था सॼो इल्ज़ाम तव्हां वञी ॾिनो डिपार्टमेंट खे, तव्हां वञी ॾिनो गवर्नमेंट खे, ठीकु आहे न। पंहिंजे तरीक़े सां जेके पंहिंजी जेके कोशिशि वठणी हूंदी आहे मिलण जी, पुकारण जी, पहुचण जी, दाहिण जी, उहा बि तव्हांजे तरफ़ां घटि आहे। इहे धाऊं त हर को असांजो आबादगार वेही रड़ियूं करे थो, पर पंहिंजी बि जेका मुड़सी थींदी आहे उथण जी, निकिरण जी, चवण जी, उन में थोरी सुस्ती आहे। सर जे तव्हां इहो कॾहिं अॼुकल्ह त सोशल मीडिया दौर आहे, सोशल मीडिया दौर ते ॾिसो त मुंहिंजा पैगाम तक़रीबन वेंदा आहिनि गवर्नमेंट, एग्रीकल्चर डिपार्टमेंट, हर डिपार्टमेंट खे, लोकल गवर्नमेंट खे बि वेंदा आहिनि। पर मां जंहिं तंहिंखे बि ॾींदो आहियां त हिन फलाणे डिपार्टमेंट ही ज़ुल्म आहे। हाणे कुझु टाइम थींदो मूंखे इंश्योरेंस थियल हुई, उहो इंश्योरेंस जेको क्लेम थी वियो, मेच्योर थी वियो। मां इंश्योरेंस ऑफिस में कराची में हेड ऑफिस में 12 बजे जो टाइम हो, घटि में घटि 200 मुलाज़िम हिकु फ्लोर ते हूंदा आहिनि, कुल 2 वेठा हुआ। तव्हांजो चवणो आहे त माण्हू असांजी जेका गुड गवर्नर्स आहे न उहा थो ॿुधायांव, तमामु कमु वॾो आहे। मोहम्मद यूसुफ कलोड़ो साहब, तव्हांजी तमामु घणी महिरबानी। अञा टाइम हुजे हा त तव्हां सां इलाही ॿियूं ॻाल्हियूं तव्हां सां कयूं। महिरबानी। आबादगार बि अवां ॾिठो त असांजो आबादगार जेको आहे ज़ाहिरी तरीक़े सां हुनखे पाणीअ जी तकलीफ़ आहे। ज़ाहिरी तरीक़े सां जेके कीमियाई भाण आहिनि उन्हनि जी खोट ऐं उन्हनि जो महांगो हुजणु उहो आहे। बारदाने जी तकलीफ़ आहे, उन खां गॾु निज ॿिज जी बि तकलीफ़ आहे। इहे बुनियादी 3-4 शयूं आहिनि जेकॾहिं असांजा इदारा उन्हनि ते तवजो ॾींदा त आबादगारनि जा इहे सभु मसइला हल थी सघनि था। हिन सां गॾु असांजी अॼोको प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान अयाज़ गाद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।